अखिन जणियो नजर जी के तो के चया गुनाहगार जी अल्लाह न बुधंदो आ बुधंदो आ अल्लाह अकबर कबीरा अल्लाह काफिर जी बुधंदो आ तू तो उस मुसलमान मिठे मोहम्मद जो उम्मतिया नजर कजा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी कर इते भी कामयाबी उते भी कामयाबी एकड़ो काफिर पुत के रात के पहर में सदी दो पिया चोंदो भई या सनम नजर कजा निंद जे झटकन ऊंघ जे करे फुल में निकलियो या समद होडो आवाज आयो लब्बैक या अबदी मलाक ने अर्ज कयो अल्लाह हो तो पुत के सदी दो पिया रब पाक फरमाए मुजा मलागो पुत के भी सजई फुल में मां रब के भी सजई पुत भी जवाब न दे मां रब भी जवाब न दिया उन पुत में मां अल्लाह में करो फर्क रब फरमाए हाजिर मुजा बाना आ नहीं सदे तर सो रब के हर खजाने जो मालिक केरा मूसा नबी जे वक्त जे जमाने जो वाके नजर कया मूसा कलीमुल्लाह तीह जे मैदान में बीठो आ अल्लाह पानी जी जरूरत आ अल्लाह पानी जी जरूरत आ रब फरमा मुजा कलीमुल्लाह जे जगह ते बीठो आ 40 साल गुजरी आनी एक गुनाहगार मां रब जो बानो मां खुदा सा झेड़न जा ऐलान पे कयूं अतई जे सीधे इयो न करंदो पानी न वसाई न मूसा अर्ज तो अल्लाह माके किए खबर पवे त केड़ो आ गठान रब फरमाए मुजा कलीमुल्लाह आवाज तू दे त कनन ती मां पहुंचराया उन गुनाहगार जे कनन ते आवाज आयो चादर के वेड़े दिल में चोंदो पियो शाजी हे पालनहार खुदा अल्लाह जे समूर जे सामोन तो माए इज्जत नीलाम थी नी लज रही नी सदर छतार तू कर त तोबा मां पे कयाई ये जुमला चई उन्हीं टेम ते पानी वसी पो मूसा अर्ज कयो मुजा अल्लाह ओ त निकतो ही कोन रब फरमाए मुजा कलीमुल्लाह जे करे पानी बंद कयो मां वरी करम भी उन्हीं जे करे कयो थो अल्लाह वो मानू तो देखा रब फरमाए मुजा मूसा 40 साल मां खुदा के नाराज कयो तो घुमे मारा जाहिर न कयो मां हाने त तौबा कई दे तुजो कम पानी इयो दी रब आबा तमा असन जो सन के ऐब हथ दे झर झंग में बयान कंदो रहंदो यो अल्लाह आवाज को ढक वेठो आ हर खजाने जो मालिक केरा अल्लाह वक्त जो नबिया सुलेमान पैगंबर अर्ज के मुंजा दौलत वधी वया पैसो वधी आ माल वधी आ तो सुलेमान रब जो नबी भी आ त बादशाह भी आ नबी भी आ बादशाह भी आ अल्लाह दौलत वधी वया अल्लाह मोकल दे त तुजी मखलूक खाया अल्लाह पाक फरमायो पान के बादशाह समझी मुझे बुझ में हथ न विझ जाए मां जहान किया पे हलाया किया पे खाराया इन राज के मां अल्लाह पे जाना अल्लाह मां के मोकल ले तुझी मखलूक खाराया रब फरमाए मुझे सुलेमान नबी समूरी मखलूक त पांजे जगह पे हिकड़ी मुझी मखलूक त खाराए देखाए इकड़ी मखलूक बाकी सुलेमान अलैहिस्सलाम एडो दस्तरखानो एडी मानी हणाई तवा सा जेड़ा मानो 5-6 महीना पंध गयो एडो मशी के रब हुकुम फरमायो हिकड़ी मच्छी निकरी आई पानी मां सुलेमान जो सब्र करे तकड़ दीजा सुलेमान जह टेम ते रब दींदो वक्त गुजरी है वक्त गुजरियो अल्लाह अकबर कबीना अल्लाह तबारक व तआला फरमायो मुजा नबी हिकड़ी मखलूक त मोकली थमाए तेमते खाराए न सगया अल्लाह गंज माल तैयार कया हिया जो मच्छी आई धक जो नहीं हिक लपे में 3 महीने जी मानी मेड़े आई नजर कजा सुलेमान के चोंदी भैया नबी आहे या वन्या जे अन्या पेट न भरो दी न भागी एडी मानी दी थमाए मच्छी चोंदी भैया इन रब्बी युत इमुनी सलाह सलुकमा सुलेमान हिकड़ो वेलो खाराए न सजो एड़ा वेला अल्लाह माके ट्रे दी दुआ ट्रे एड़ा अल्लाह माके खादा टे मते खाराईंदो अटन तू हिकड़ो वेलो कमो सुलेमान नबी सजदे में गिरी गयो अल्लाह वाकई तू पाजी हिकमत के पान पे जाने
वाके अल्लाह मुझी भेणी ना है तुझी मखलूक खराया नजर कजा के घणो के थोरो रब भुखो के को न पियो मारे नजर कजा अल्लाह अकबर कबीरा एकड़ा दफा दिसा कोहन में यारन जी जमीन हली हुई बंगलन ते बच्चन जो नालो ही ना है न न्याणी जी औलाद न पुटन जी औलाद एकड़ा त पिनी पे पलन बारन जा जथा ही जथा केर पियो खाराया बा अल्लाह केर सवडो हखणी लखडो हखणी मां तो वट आयो आया धणी इंसाफ कंदे बे तो के चहे हो जे माफ कंदे बे तो के चहे पर हिकड़ी गाल कभी साई आप जे बच्चा में नबी साई कुछ उनज करे कुछ पांच करे शद बख्शिश जी अजमोर रखनी वक्त जो नबी आ मूसा कलीमुल्लाह जो न सुभान अल्लाह मध्यन जो शहर का मिस्र ईंदो पियो आहे हिजरत में आ घरवारी भी गड्डा पेट सां उम्मीदवारी आ मींहुं भी वसी पियो घरवारी भी रस्ते में डिलीवरी करे विधी ओडो मींहुं भी मथो आ नज़र कजा घरवारी के ॿार ॼमी पियो अल्लाह अकबर कबीरा घरवारी के कुंड सां रखी करे चवंदो पियो आ हिते इंतजार कर मां रोशनी जो बंदोबस्त करे जा मथे पहाड़ी जे दामन में आयो रब फरमाए कलीमुल्लाह जुती जी लाया पाक वादिया या बाग ना है मां अल्लाह जे नूर जो जलवो आ या बाए ना है अल्लाह फरमाए वमा तिल कभी यमीन कया मूसा मूसा तुझे हाथ में जाए अल्लाह लकड़ा छाजे करे खणनो अल्लाह सफर में टेक दीनो बे केड़ो कम वठनो अल्लाह बकरू चाण वींदो वणन जा पन साणे बकन खे दीनो बकरू चाण चो नबीन जी सुन्नत आया नजर तगजा मूसा कलीमुल्लाह दे उते दिल में ख्याल आयो वेतर मुंजी घरवारी दादी दिलेरी कया रात जो बगड़ो मींह भी वसे बे हित त रब सा मुंजी कचहरी वठी वई अलाए केड़े हाल में मुंजी ज़ाल होंदी अल्लाह सीनन जे रातन के जानीनो रब फरमा मुजा मूसा कलीमुल्लाह जेका सोचे तो मां अल्लाह जाना दे सामो पत्थर नजर आयो कुरान में बीठो आ फरमा फकुल नजर रब असाकल हजर अल्लाह फरमा कलीमुल्लाह इन पत्थर के लट हण तू जो कमा ये धक जो है एक तह टूटी गयो रब फरमा कलीमुल्लाह यो भी चंबो हणे बे धक है बे तह टूटी गयो बे ट्रियो लट है ट्रियो तह टूटी गयो हिय जो निहार पत्थरन जे टन टहन में जीता जगो तालो मेरो खाइंदो वेठो आ अल्लाह फरमाए मुझा कलीमुल्लाह मां अल्लाह टिन टहन वाले पत्थर जे अंदर जीत बुख तो न पियो मारिया त तुझी ज़ाल कीअं बुख मरंदी आ नहीं खाने वाली रात कहंदी अल्लाह दिया वने अस्पताल में बोर्ड लगा पिया न छोटा खानदान जिंदगी आसान धूड़ पई साईं अब्दुल गफूर कासमी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हालांकि रसूल जी हदीस भी आ साईं फरमायो माई उहा वठो नस्ल वारी जेका बार घणा जणी समझो ना बा असा वरी छोटा खानदान जिंदगी आसान कासमी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा जगरे छोरो एक हुंदो लूसण ते वेंदो त मानस पिण ते परेशान पंज छोरा हुंदा ब घोटकी विया एक गाह ते एक घर परवाह ना हां बा बार घणा जणियो रसूल फरमायो तमा बार घणा जणींदो मां मोहम्मद जी उम्मत वधंदी मैसर जे मैदान में मोहम्मद नबी जे टोले में कंदो फकर सा उच्चो कारण वाली रात कहंदी हां बा अल्लाह पाक दिया साईं फरमाइंदा बार वणो जणींदा पाले न सगो असा दे मदरसे सटे तो मुल्ला चंदो करे पिनी भी तवा जा बार पालींदा हां वा ता बच्चा जवान करे परणाइंदा हो दाज में दौलत दींदो पैसा दींदो पर मदरसन में बार 25 तैयार थींदो उस्ताद दाज में मोहम्मद जो कुरान दींदा जे तवा जुनियाणी अल्हम्दुलिल्लाह पांजे सीनन में कुरान के सांढे वयू खुदा जे जा जो कसम ए मुजो हथ कुरान जे मथो मां वडाई में कोन पे जोआ फखर में न पे जोआ मां अगर हारी जो बारा कदे करे प्रोग्राम में असा जा मानो ई हथ चुमंदान जे मुर्शिद जा हथ चुमबान अली रो या इज्जत हिन गरीब हिन सुन्नी जी ना इज्जत मोहम्मद जे कुरान बच्चन के कुरान पढ़ाए
असुल इल्म तो ही आ ना बा ये जगह आदम शुमारी थी पो इन में तालीम जो मयार लिखंदा आहिनि बाबा तुझी तालीम नालो अब फलाणो पी जो नालो फलाणो ज़ात तालको ज़िलो तालीम घणी थी पो मां हुयम मजो बाबा अल्हम्दुलिल्लाह मां दौर हदीस क्लियर कई आहे चए बोले ना तालीम ॿुधाए मजो विफाक जा इम्तिहान ॾिना आहिनि चए तालीम मजो ॼट जा पुट तो कोई ख़बर ई कोन्हे त तालीम कहिड़ी आहे असुल तालीम कहिड़ी आहे या ना असुल तालीम ही आहे के किताब मां तव्हां खे अंग्रेजी जो इल्म नथो जेकर डॉक्टर त इल्म कोन्हे इहो पैसे कमाइण जो फन आहे इल्म इहो कोन्हे इल्म उन खे चइबो आहे जंहिं इल्म जे रोशनीअ में जंहिं इल्म जे दग जे सोझरे में अलाह बि मिले त रसूल बि के किताब मां तव्हां असांखे अंग्रेजी जो इल्म मिलंदो के किताब मां तव्हां असांखे बायोलॉजी मिलंदी साइंस मिलंदी मेडिकल मिलंदी पर क़ुरान मां अलाह ऐं हुन जो रसूल मिलंदो हकीकी इल्म कहिड़ो आहे कुरान वारो सालों साल असांजे सिंध जी बजट स्कूलनि जे लाइ लख न करोड़ अरब अरबे रुपया जेको त बजट मुक़रर थींदी आहे जेके असांजे स्कूल में उस्ताद आहिनि पर वञो तव्हां स्कूल में कॾहिं कुर्सियूं न हूंदियूं कॾहिं शोरा न हूंदा कॾहिं असांजा मास्तर उस्ताद न हूंदा पर अल्हम्दुलिल्लाह तव्हां वञो मस्जिद मदरसनि जे अंदरि 5-10 में मौलवी पढ़ाइण वारो माण्हू ॾींहं राति अलाह जे क़ुरान जी झूंगा से कासमी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा से पाड़े जो एसपी आ कदे कने पैसा घुटी पवंदा त मां उधारा वठी ईंदो इज्जत अल्लाह जे कुरान जी आहे ये असांजा आलम ये हाफ़िज़ फकीर सादड़ा वेचारा पेरी पेरी ते जने वगो हणी तेल डाड़ी के सिंगारे निकरंदा माण्हू चवंदा त अल्लाह जा मलाइका पिया इज्जत कुरान जी आहे चरियो आहे माण्हू चवंदा से अमेरिका जी वॾी तरक़ी आहे कहिड़ी तरक़ी आहे जैसे अमेरिका जा माण्हू चंड ते पहुता चरियो आहे तरक़ी मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जी या कहिड़ी तरक़ी आहे माण्हू चंड ते पहुता इहा तरक़ी आहे इहो चंड मोहम्मद जे कदमनि में आयो आहे सादा तरक़ी आहे सही फलाणे जगह तां पत्थर मां पानी निकिरी पियो इहो कमाल न आहे कमाल इहो चइबो अल्लाह मोहम्मद जे आंगुरनि मां पाणीअ जो भरमो आयो कमाल इहो न आहे त इंसान मोहम्मद ते कलमो पढ़ियो आहे कमाल इहो आहे जो पत्थरनि बि मोहम्मद जी नौकरी बुलंद आवाज़ सां पोइ मां अजीब जुमला चया ॾाढे तो सुभान अल्लाह गमगीन नथी जीअड़ा हू यार जो वेठो आ मुफलिस गरीबन जो महदार जो वेठो आ मुफलिस गरीबन जो महदार जो वेठो आ गुरबत जो भली दरिया केॾूं बिगण सोलियूं है गुरबत जो भली दरिया केॾूं बिगण सोलियूं हू पार पुॼाई दड़ में हार जो वेठो आ मिट मुहड़ो मटे वञनी परवाह न कजात रजी हू नंग ढकाई दड़ नंगदार जो वेठो आ पाण भी कुरान पढ़ो पंहिंजे बच्चन के हिन नौकरी में बिहायो मां कहिड़ी महफ़िल में वेठो आहियां अदा सफ़ीउल्लाह खे मतां मुंहिंजी ख़बर हुजे मां हाल नमाज़ कंहिं दौर में जी मां फारिग थियुमि त मूंखे नौकरी पे मिले ऑर्डर भी आयो कराची खणण वियुसि मुंहिंजो पीउ हुयो बि वीचारो पढ़ियो लिखियो न ॿाहिरि जो फ़क़ीर माण्हू फोत थी वियो आहे अलाह मुंहिंजे बाबे जे दर्जात खे बुलंद फरमाए मांखे जुमला यादि ईंदा अखियुनि में पाणी अची वेंदो आहे बाबा रहमतुल्लाह अलैह काल करे जो त 1100 सेट न आयो पुट जे करे नौकरी करे अंग्रेज जी गुलामी के त मुंहिंजो पुट ई न आहे घर ई न अचा मां कहिड़ी कचहरी में वेठो आहियां तूं क़ुरान जी नौकरी ॾे इमामत जे करे मिलई सरकारी पेशमामी कर पर क़ुरान जी ड्यूटी ॾे मां दुनिया में रहां या न रहां रब एॾी इज़त कजी दुनिया कदमनि में हूंदी खुदा जी ज़ात जो कसम आज मां गरीब टेमो ना मोड़ डायरी भरी पया मिस्कीन उम्र जो भी नंढो इज्जत दुनिया करे पई न कुरान जे काथे काथे में नाम तो मानो चोंदा न आबादी खुश नसीब जो तो जड़ी तू आ तुजी अम्मा भी शान वारी हुंदी जे तो जड़ो बच्चो जणियो आ या इज्जत मुंजी ना है अजीजो मां गरीब जी मां हारी जे पुट जी इज्जत आ त कुरान जे करे आ पांजे बच्चन के कुरान पढ़ायो पान भी कुरान वाला बणजी पो नमाज को सवा अबा कुरान को सवा चाड़ो ही कोने कुरान में जिक्र कंजो अल्लाह जो नमाज में जिक्र कंजो अल्लाह हज में जिक्र कंजो अल्लाह जो ज़कात में जिक्र कंजो अबा अल्लाह जो नमाज में बेनाउन एकड़ो मिसाल जा इल्म वरसो नबियन जो इल्म वरसो नबियन जो पैसो वरसो कारून जो पैसो वरसो उलमा का बुझंदा हो त आलिम जा यार घणा पैसे वारे जा दुश्मन घणा पैसो खपाईंदे न खत्म थी वेंदो इल्म ॿुधाईंदे वधंदो ई पाण भी इल्म वारा जे करे बणजी न सघिया हो कम से कम पो तबलीग में चुलो हणो हाँ बा अल्लाह में कम आहे या कढी आऊं अब मिसाल ॾींदा आहियूं कम निकितो रखणो इहो मिसाल तो असांजे यारी में बिरादरी में हलदो अल्लाह को कम के कर दे सादा मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां
मौला अशरफ अली थानवी रहमतुल्लाह वाक़ियो लिखियो आहे इमाम आज़म अबू हनीफा जो हिकिड़ो शख्स आयो साईं मां पैसा रखिया घर जे अंदर अॻे सादा माण्हू गुंदनि में कुंडनि में सटींदा सादगी जो दौर हो सजाई हुई अॻे अज़ीज़ो जायूं कचूं हूं पर ईमान पका अॼु जायूं पकियूं आहिनि ईमान जा लाह निकिरी विया आयो साईं मां पैसा रखिया घर जे कुंड में यादि नथा पवनि त कहिड़े कुंड में रखिया साईं फरमाया अबा तहजद जी नमाज़ पढ़ी रब खां दुआ घुरो इंशाअल्लाह तोखे पैसा यादि अची वेंदा हाणे जेको 5 वक्त नमाज़ न पढ़े त तहजद हुनजे लाइ बरो आहे न हा साईं पोइ हिन वारे असां रायविंड वियासीं हाजीगुड़ जो चाचड़ आहे रस चाकर खान पोइ मां चयो बाबा हाणे हेॾे दुनिया में बि वड़ो आहे कुझु अलाह जी भर बि वहो कुझु चलो हणो तबलीग बाबा ओॾे न वियो आहे त पोइ रायविंड हल चए मौलाना तूं मुबलग माण्हू आहे तकरीर वारा जलसा छॾींदे कोन मां काॾो हलां तूं बि हल त मां बि हलां मां चयो इंशाअल्लाह हेल तोसां वाइदो मां बि तोसां रायविंड हलंदुसि पोते वियासीं तहजे जे टाइम ते उथायो मां अखियूं माटे कंदो आहे हाणे त नमाज़ पढ़ी सुता कयो त रतो आहे तव्हां मुलनि तॾहिं त न ईंदा हर हर नमाज़ पर अल्हम्दुलिल्लाह जेतिरा ॾींहं रहियो 5 वक्त नमाज़ पाबंदीअ सां पर तहजुद बि पाबंदीअ सां साईं अब्दुल समद साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जेको नोट न हलंदो आहे न बा पोइ खुलियल पैसनि में विच में दॿे कंहिं दुकान वारे खे बरो ॾींदा आहियूं मन हली वञे न बा त अवां असां उहे सिका कोन था हलूं इन नेकनि जी ठहीअ टोले में मिली पोइ त मन तव्हां असां बि अॻिजी वञे त वो आयो साईं ने साईं फरमाया तहज्जुद जी नमाज़ पढ़ हुन तहज्जुद जी नमाज़ पढ़ी हिक रकात पढ़ी हो अतैयत में वेठो त यार के पैसा याद अची गीता जी बरकातूं पूरी करे सिधो घर माई जो न भागा तहज्जुद पढ़ी वञे बस त कर पैसा याद आया हाँ बा पैसा मिली आ साईं रे वयो इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो अबा पैसा मिलिया जैसे पैसा मिलिया गाल करन चे पो नमाज पढ़ई साईं दिल चयो जने पैसा मिली आ त केड़ा ए उजागा कया वेठो माना कम तो रखण विसरियो यो कम दुनिया को कढी वेंदे अज़ीज़ो अल्लाह तो फरमाए मां ॾाढनि को ॾाढो आ मीर पकड़ई नवाब पकड़ई पीर पकड़ई भोतार पकड़ई जान छॾाए वेंदी हुन कहार जो जेको हथ पइजी त दुनिया छॾाइण वारी खुटी वेंदई आ रब जे दरवाज़े ते अल्लाह तो फरमाए मां रहीम भी आ त कहार भी आ जे पकड़ियो मां न कौम जी ॻाल्हि न कजांइ कबीला मिटाए छॾींदो मां अच मां रब कदीम जे राज़े दरवाज़े ते ॾाढे को ॾाढो केर बा शाननि जी चवणी आ पहाको आ हिकु ॾाढे सां न फिटाइबो आ उहे जंहिंजा थोरा ऐं एहसान हुजनि मां अवां खां पुछां थो ॾाढे का ॾाढो केर बा अल्लाह एहसान घणे का घणा कंहिंजा अल्लाह जा पोइ फिटायूं बि रब सां बीठो आहे न अचो रब करीम जे दरवाज़े ते पाण में एके ॿधी सुलह ऐं मुहबत वारी ज़िंदगी गुज़ारियो मरण वारी जुदाई काफ़ी आहे जीअरे जुदायूं न कयो पाण में हो मिट हो बिरादरी परची पओ हिक ॿिए सां भला हलो अज़ीज़ो पोख अहिड़ी पोख जेका उते कमु अचे असांजो ॾाॾो आहे 108 साल उमिरि त अञा आहे अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहे पाकिस्तान आज़ाद न थियो त मुंहिंजी जवानी जो उरूज अञा आहे पोइ मूंखे चवंदो आहे अबा आल माण्हू आहे झर झंग घुमे थो ॻाल्हि नीत पत अहिड़ी रखजांइ सियाणा चवंदा आहिनि जान वञे त वञे पर मुड़ुस जी इज़त न वञे समझो था न बा इज़त जे करे बरक़रार रखणी आहे त अखलाक वारी ज़िंदगी गुज़ारियो दीन वारनि सां आलमनि सां गॾु रहो इंशाअल्लाह साईं फरमाईंदा ॿेर वारा जंहिंजी मुहबत सोहबत आलमनि सां क़ुरान सां दीन सां ऐं अक़ीदो तौहीद वारो चेहरे ते सुन्नत ज़िंदगी में नमाज़ मोहम्मद जे उम्मत जो ॿेड़ो तरे 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 जेको मां ॻाल्हायो उहा ॿुधो अल्लाह मूंखे बि अमल वारो बनाए रब अव्हां खे बि अमल वारो बनाए अल्लाह तव्हांजे ॻोठ खे हिन क़ौम खे ता क़यामत ताईं आबाद फरमाए पाण में एको ॿधी सुलह जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह अलैहि तवक्कलु व इलैहि उनीब माशाअल्लाह जीअं त ही हुया साईं सिराज अहमद